जदीद सिंधी शायरी जो सरवाण जंहिंजूं तख़लीक़ूं सिंधियत वजो फ़क़ति सदियुनि ताईं चंड जीअं चमकंदियूं रहंदियूं, जंहिंजी लिखणियुनि सां सिंधी शाइरी न रुगो कर मोड़े जागी पई, पर हुन क़दीम ऐं जदीद सुनफुन खे नओं रंग रूप वन ऐं वास बख़्शियो, हुन में साह बि विधो, जंहिंजी छठीअ जो नालो त मुबारक अली हो, पर अदबी दुनिया में शेख अयाज़ जे नाले सां मशहूर थियो। शेख अयाज़ 2 मार्च 1923 ईस्वी ते शिकारपुर शहर में शेख गुलाम हुसैन जे घर में जन्म वरितो। वालिद पारां खेसि 3 मार्च 1928 ईस्वी ते 5 सालनि जी ॼमार में पाड़े जे हिक स्कूल नंबर 3 में दाख़िल करायो वियो। उन स्कूल में कुछ अरसे ताईं पढ़ण बाद वर्निक्यूलर स्कूल में दाख़िल कयो वियो, जितां 31 मार्च 1934 ईस्वी ते 4 दर्जा पास करे न्यू हाई स्कूल शिकारपुर में दाख़िल थियो। 31 मार्च 1939 ईस्वी ते 5 दर्जा अंग्रेज़ी जा पास करे 11 अप्रैल 1939 ईस्वी ते गवर्नमेंट हाई स्कूल शिकारपुर में दाख़िल थियो ऐं अप्रैल 1941 ईस्वी में बम्बई यूनिवर्सिटी में मैट्रिक पास कयईं। 1943 ईस्वी में CNC कॉलेज शिकारपुर में इंटर ऐं 1945 ईस्वी में DG कॉलेज कराची में BA कयईं। पाण 1947-48 ईस्वी धारे LLB कयईं। नाले वारो अदीब ऐं शाइर अदल सुमरो लिखे थो त शेख अयाज़ जी दात असांजे अदब जो उहो बेबहा सरमायो आहे जंहिंजो हिन वक़्तु अंदाज़ो करणु मुश्किल आहे। कवि शेख अयाज़ अदब जे उबते पंहिंजनि वायनि बेतनि ऐं नज़्मनि जा हज़ारे सितारा चमकाया आहिनि, जंहिंजी जोत कॾहिं चकी थियणी नाहे। उन बीमारीअ जी हालतुनि में बि रातियुनि जूं रातियूं जागी असांजे अदब जी फुलवाड़ीअ में कविताउनि जा अहिड़ा गुल टिड़ाया आहिनि जंहिंजी सुरहाण सदाईं रहंदी। अदबी तारीख़ में अहिड़ो मिसाल मुश्किल सां मिलंदो त कंहिं शाइर पिरह फुटीअ खां अॻु पखियुनि सां गॾु जाग बाख जहिड़ा बेत वायूं ऐं नज़म तख़लीक़ कया हुजनि। अयाज़ जी शाइरी सिंध जे वजूद जी बका जो ज़ामिन बणिजी वई ऐं शेख अयाज़ सिंध जो आवाज़ बणिजी वियो। 1 यूनिट जे ख़िलाफ़ क़ौम परस्तनि जी तहरीक ज़ोर ते हुई ऐं अयाज़ जी शाइरी उन क़ौमी जंग में हिकु वॾो हथियार हुई। नतीजे में शेख अयाज़ ते मुल्क दुश्मनी जा इल्ज़ाम हणी मथसि खेसि दाख़िल कयो वियो ऐं खेसि जेल में विधो वियो। सिंध जे मशहूर क़ौम परस्त अॻुवाण दानिश्वर अदीब साईं अब्दुल वाहिद आरीसर लिखियो हो त अयाज़ हिन सदीअ जो सिंध जो सभ खां वॾो शाइर ऐं आलिम हो ऐं नामालूम संदसि शेर ऐं फ़िक्र अञा केतिरियूं सदियूं सिंध ते हावी रहंदो। हक़ीक़त में अयाज़ जूं सिंध में अक़ीदत लाइक़ केतिरियूं ई हैसियतूं आहिनि। 20वीं सदीअ जो पोयनि ॾहाकनि जो दुनिया जो वॾे में वॾो शाइर हो। हुन जे ख़यालनि जी गहराई, ॿोलीअ ते कुदरत, बेजान लफ़्ज़नि खे ज़िंदा करे उन्हनि खे परवाज़ अता करणु, अनोखियुनि तशबीहुनि, प्यार जे बेपनाह पालोट ऐं धरतीअ सां उताह मुहबत जे करे शायदि ई को शाइर अयाज़ जी हमसरी करे सघे। शाइरी शेख अयाज़ जी महबूबा हुई जेका कॾहिं बि वटाइंसि गैर मुतमइन थी रवानी न थी। सिंध जे बर्क़ दानिश्वर ऐं शेख अयाज़ जे साथी मोहम्मद इब्राहिम जोईअ लिखियो त अयाज़ जी शाइरी सिंधी ॿोलीअ जो करिश्मो आहे। ॿोलियुनि जा अहिड़ा करिश्मा जगनि खां पोइ ज़ाहिर थींदा आहिनि ऐं जॾहिं थींदा आहिनि तॾहिं उहे ॿोलियुनि सां गॾु पंहिंजे पंहिंजे दौर जी काया पलट जा दाई ऐं अटल सबबु बणिबा आहिनि। शेख अयाज़ इंसानी जज़्बनि, उमंगुनि ऐं अहसासनि जी ॻाल्हि कंदे इंसानी वेसाहनि जी ॻाल्हि बि केॾी न ख़ूबसूरत अंदाज़ में कई आहे जो चयाईं जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे हिन वस्तीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साह त वेंदो पर माण्हूअ जो वेसाह न वेंदो। सन 1965 ईस्वीअ में सिंध जे हक़नि जी जाखोड़ वारे ॾोह में खेसि गिरफ़्तार करे सखर जेल में क़ैद कयो वियो। उन बाद 1968 ईस्वीअ में हुन खे साहिवाल जेल मोकिलियो वियो। जेसीं ताईं अयूब जी हुकूमत हुई तेसीं ताईं अयाज़ क़ैद में रहियो। 1970 ईस्वी धारे पाण शेख मुजीबुर रहमान जी अवामी लीग में शामिल थियो, जंहिंजे नतीजे में शेख मुजीब जी गिरफ़्तारी ऐं बांग्लादेश ठहण ताईं अयाज़ खे मुसलसल जेल अंदरि क़ैद रखियो वियो। पर सिंध अयाज़ न मरनिया, आखिर ही रात गुज़रनिया, आखिर ही रात गुज़रनिया, तो छो घबरा